जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये अली गुल मला ॾिसो ही स्कॉटलैंड जे शहर ग्लासगो में हिन वक़्तु ॾाढी मौजूद सर्दी आहे। आहे, ॾाढी सीउ आहे, बरसाति बि हले थी पई मथो। जी जी, मां बि हाणे पैक थी करे निकितो हाणे ग्लासगो में बीठा आहियूं हिते। ग्लासगो बाबा। ग्लासगो ऐं असांजे पुठियां BBC जो दफ़्तर आहे। BBC स्कॉटलैंड जो इहो दफ़्तरु आहे। सो हिन वक़्तु असां निकिता आहियूं, सुबुह जा 9 पिया थियनि ऐं ॾाढी ज़बरदस्त मॉर्निंग आहे माशाल्लाह। अॼु 21 जनवरी 2025 आहे। सो 20 जनवरी ते असां हिते पहुता आहियूं 2025 ते, कल्ह शाम जो। सो ॾाढी ज़बरदस्त हिते ग्लासगो में आहे। हिते BBC स्कॉटलैंड मुंहिंजे पुठियां तव्हां ॾिसंदा हूंदो, इहा बिल्डिंग जेका आहे इन जे भरिसां ई असांखे हिते होटल दोस्त वठी ॾिनो आहे प्रीमियर इन जे नाले सां। ऐं हीअ जेका आहे क्लाइड रिवर आहे, क्लाइड रिवर। वाह माशाल्लाह, बोले माशाल्लाह। ये ज़बरदस्त ही शेप जेको आहे सो लॻंदो हूंदो तव्हांखे मच्छीअ वांगुरु। जेको इहा बिल्डिंग आहे हीअ होटल आहे जिते रहियल आहियूं। सो अली गुल बि व्लॉग पंहिंजो ठाहींदो रहे थो उर्दू में, मां वरी सिंधी में। सो बीठा त साॻी जॻह ते ई आहियूं। BBC स्कॉटलैंड जी हीअ बिल्डिंग आहे, केॾी वॾी बिल्डिंग आहे ॾिसो। जेको हर शहर में हिननि जो जेको चैनल आहे BBC लंडन, लंडन में अलॻि आहे हुननि जी ऑफिस। स्कॉटलैंड में हर शहर में हिते वॾी वॾी ऑफिसूं हिननि जूं। हीअ ॾिसो मुंहिंजे बैक में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। हीअ वरी क्लाइड रिवर जे मथां इहो पुल ठहियलु आहे। हितां साइकिल वारो बि कोई गुज़रे थो त हीअ पुल लोॾे थी, छो जो हेठां हुनखे काई सपोर्ट आहे कोन। सुबुह सुबुह जो टाइम आहे, क्लाइड रिवर ते असां घुमूं पिया। हिते दोस्त जेसि ताईं अचे वठणु, पोइ वरी एडनबरा वेंदासीं। एडिनबर्ग जंहिंखे चवंदा, कैपिटल आहे स्कॉटलैंड जो एडिनबर्ग। लिखण में एडिनबर्ग ऐं एडनबरा हुनखे चवनि था हितां जी ॿोली में। सो सी बि माशाल्लाह ॾाढो आहे। अली गुल त ॾिठो तव्हां, वेड़ियो पियो आहे सफ़ाई। ऐं मां वरी हर भरूं पेट भराई, कुझु न पातो आहे। सो हीअ ॾिसो, ये देखें ये देखें, हे ॿियो पासो क्लाइड रिवर जो। BBC स्कॉटलैंड हीअ जेका इहा ठहियलु आहे क्लाइड रिवर जे मथां, हीअ पुल जेका ठहियलु आहे। घुमंदा रहूं था बि, हाणे छा कयूं। भला मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं बि तव्हांखे ॾेखारींदासीं। UK में आहियूं असां हिन वक़्तु। UK जे ॿियनि शहरनि में बि वेंदासीं, उहे बि तव्हां आसे पासे व्लॉग ॾिसंदा। ऐं असां थोरो परे बि नथा वञूं, इन करे भुलिजी न वञूं। नवां आहियूं शहर में, मुल्क में, इन करे कोशिशि कयूं था त घणो परे न वञूं। हल्की हल्की बरसाति बि हले थी। हे हाय हाय, सईद तुने जो कलाम आहे न, हीअ रात केॾी न हसी रात आहे, हल्की हल्की बरसाति आहे। सी बि वॾो थिए थो, सी वॾो आहे साईं। मौसम माशाल्लाह ज़बरदस्त लॻी पई आहे, आशिक़ानी मौसम लॻी पई आहे। केॾी हुतां खां बिल्डिंग शुरू थिए थी, हेसी ताईं आई आहे। हल्की हल्की बरसाति बि हले पई, ही ग्रीनरी लॻी पई आहे। अली गुली जो ईअं बीठो आहे। हे होटल में माण्हू आहिस्ते आहिस्ते के चेकिंग कनि था, के चेकआउट कनि था। हल्की हल्की बरसाति बि हले थी, हल्की हल्की बरसाति हाँ वो बारिश भी पवे थी। क्या हो रहा है? बारिश थिए थी, है ना, पैराशूट वारी पातल अथई न इहा। भलो भलो, हा असां वटि गर्मी घणी आहे, हिते सीउ वधीक आहे। मुंहिंजे लाइ बि अहिड़ो टॉप आंदो आहे अली गुल, उहो मां पाईंदुमि वरी जॾहिं मां चवां थो किथे स्नोफॉल वग़ैरह थिए न, त उते वरी पाइण में मज़ो आई। हा हा, जन्नत लॻी पई आहे साईं बाक़ाइदे। हा 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 साईं, हा पायो पायो साईं। हीउ वण जेको आहे सीउ जे करे न छणिया आहिनि, थधि जे करे। हा बरसाति हिते एॾी रोज़ हूंदी आहे कि तुंहिंजो न बरसाति न सही आहे। वण बि हिते पन न आहिनि, छणिया आहिनि सीउ जे करे, छो जो स्नोफॉल वग़ैरह थींदी आहे न, बर्फ़बारी थींदी आहे। ओहो हा हा, क्लाइड रिवर
जे भरिसां ई असांखे रूम ॾिनो रिसेप्शन ते कल्ह जेका माई हुई BBC कॉलोनी जी ऑफिस आहे, इहो ॿुधायो आहे दोस्तनि खे। सो ॾाढो ज़बरदस्त आहे। हिकिड़ी वीडियो मां चवां थो क्लाइड रिवर जे भरिसां बीठ आहियां, साईं सरदार शाह जो शेर ॿुधायो आहे, नंढी हिकिड़ी वीडियो आहे, टिकटॉक जे लाइ या रील्स जे लाइ हलायूंसि, शॉर्ट्स जे लाइ। अच्छा सो शेर आहे हिकिड़ो साईं सरदार शाह जो, हुनजी थोरी पैरोडी ठाही आहे मां, कोई अचे थो रिवर नज़र ॿुधाए हिते ई। आख़िरी लाइन थोरी हा चेंज कई आहे मां उहा। हा सो उहो वरी अलॻि सां ठाहियां थो बीह करे। हा, हे त पूरो माना 4-5 मिंट जी आहे, उहो वरी रिवर जे भरिसां बीह करे उहो अलॻि ॿुधायां थो। हाणे हिते ई कट कर, झलक करने हिते झलक ॾियां थो हिते हुते ई बीह करे ॾियां थो। साईं सरदार शाह बि ईअं रिवर जे भरिसां बीह करे उहो शेर पियो, इन करे मां बि हिते ई क्लाइड रिवर जे भरिसां बि उहो शेर पढ़ां थो।